पूरे स्टाफ जे उस्तादनि ऐं शागिर्दनि गॾिजी करे हिकिड़ी दोस्ताना क्रिकेट मैच जो अॼु एहतमाम कयोसीं, जंहिंमें शागिर्दनि जेको आहे सो क्रिकेट मैच या खटी वरिती असांखां उस्तादनि खां, ऐं उनखां बाद में असां टेगवार ऐं जेका रसाकशी जी बि जेका आहे सा उस्तादनि जे विच में या शागिर्दनि विच में जेका आहे सा मुक़ाबिलो करायो वियो। एक्टिविटीज़ हुजणु खपनि, छा जो पढ़ाई सिर्फ़ु पढ़ाई न हुजे, थोरो ज़हनी नशो नुमा जे लाइ इहे लाज़मी आहिनि। सर स्कूलनि में जेको आहे सो रांदियुनि जा ग्राउंड आहिनि, जंहिं करे ॿार हेल्दी एक्टिविटीज़ नथा कनि। अॼु ॾिठो आहे उस्ताद बि गॾु आहिनि, हुन में हिकिड़ो कोऑर्डिनेशन वधंदो। क़िस्म जो एनर्जेटिक एनवायरनमेंट थियणो खपे। मज़ो अची वियो। उस्ताद ऐं शागिर्दनि जे विच में गुज़िरियल 15 खां 16 सालनि ताईं शिकारपुर में कंहिं बि क़िस्म जी का फ्रेंडली रांदि कोन थी आहे। इंतिहाई क़ाबिल तारीफ़ आहे। उस्तादनि जी रसे छिक में थी, उस्ताद खटी हिकिड़ी टीम ऐं शागिर्दनि जी अलॻि थी ऐं शागिर्दनि में हिकिड़ी टीम खटी वई। अहिड़ा प्रोग्राम थियणु घुरिजनि त उस्तादनि ऐं शागिर्दनि जे विच में अहिड़ा ॿिया बि प्रोग्राम थियणु घुरिजनि ऐं असांखे हिकु ग्राउंड जे हाणे ठहियलु आहे, अहिड़ा ॿिया बि हिते शिकारपुर में हुजनि जिते क्रिकेट टीम बि अचे। बदकिस्मती इहा आहे जो असांखे अॻे इंटर क्लब थींदी हुई जेको स्कूल्स जे तरफ़ां, अॼुकल्ह उहा कोन थिए थी। उनखे मद नज़र रखी असांजे साहब इहो फ़ैसिलो कयो त हर साल जीअं त क्रिकेट में ॿारनि खे काई एंटरटेनमेंट नथी मिले, ऐं हिन साल जेको आहे सो असां शाह लतीफ़ जे तरफ़ां शागिर्दनि खे भरपूर तौर ते जेको आहे सो उनखे एंटरटेनमेंट ॾियूं। असांजे पंहिंजे स्कूल सां गॾिजी ॾाढी ख़ुशी थी आहे। फ्रेंडली मुक़ाबिलो आहे क्रिकेट जो, असांखे हिते ईंदे ॾाढी ख़ुशी थी थिए। तमामु ज़बरदस्त इंजॉय कयो, ॿारनि इंजॉय कयो। छोकिरा आहे जेके खेॾंदा त हिन मां जेके हिननि खे सुठो माहौल मिलंदो ऐं सुठी जेके इम्तिहाननि में बि जेके कामयाबी हासिल करे सघनि था। शाही बाग क्रिकेट स्टेडियम में शाह लतीफ़ गवर्नमेंट हाई स्कूल जे तरफ़ां उस्तादनि ऐं शागिर्दनि में रांदियुनि जा मुक़ाबिला था, जंहिंमें क्रिकेट रांदि ऐं जेको आहे त टग ऑफ वार खेॾी वई, जंहिंमें कुझु रांदियुनि में जेको आहे त उस्ताद सुभारिया था ऐं कुझु रांदियुनि में शागिर्द सुभारिया था। कैमरामैन रफ़ीक अमन सुमरो सां गॾु सारंग बप्पड़, सिंध टीवी न्यूज़, शिकारपुर।